बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम वल अइम्मतिल मासूमीन, अम्मा बाद। मोहतरम नाज़रीन किराम, असांजी गुफ्तगू ख़ानदान जो मुआशरे में किरदार इन मौज़ू ते हली रही आहे। अॼु ॿी नशस्त में असां ख़ानदाननि मां पहिरें क़िस्म खे बयानु कंदासीं, छो जो असां गुज़श्ता नशस्त में इहो बयानु कयो त ख़ानदान जा मजमूई तौर ते 4 क़िस्म थी सघनि था। हिकिड़ो उहो ख़ानदान जंहिंजा सभु अफ़राद ख़राबु आहिनि, ऐं मां इहो बि बयानु कयो त ख़ानदान मां मुराद हिते असांजी अक्सर जेका हूंदी उहो ज़ाल मुड़ुस ऐं उनजी औलाद। इहे 4 क़िस्म असां गुज़श्ता नशस्त में बयानु कयासीं। अॼु पहिरें क़िस्म खे बयानु कयूं था त जंहिंजा सभु अफ़राद ख़राबु आहिनि। क़ुरान इन खे बयानु कयो आहे। अबू लहब जो ख़ानदान आहे। ख़ुदावंद मुताल जे तरफ़ां उन ते फिटकार नाज़िल थी आहे। क़ुरान में इरशाद थियो, तब्बत यदा अबी लहबिन व तब। अबू लहब जा 2 हथ टुटी पवनि ऐं खसारे में वञे। अहिड़ी तरह उनजी घरवारी जे लाइ बि ख़ुदावंद मुताल उन ते लानत विधी। वमरातहु हम्मालतल हतब, जेका जहन्नम जो ॿारणु आहे, जेका जहन्नम जी बाहि जो ॿारणु शुमार थींदी। ऐं उन्हनि जा 2 पुट जेके आहिनि उहे बि ख़राब, छो जो अल्लाह जे रसूल खे एतिरी त हुननि अज़ियत ॾिनी। अबू लहब हुजे या हुनजी घरवारी या हुनजा जेके पुट आहिनि ॿिन्ही, हिकिड़ो अतबा ॿियो उतैबा। अबू लहब बि तमामु घणी अल्लाह जे रसूल खे अज़ियत ॾिनी। अल्लाह जो रसूल अगरि काॾे वञे हा, कंहिं माण्हुनि खे का तबलीग करे हा, वाज़ नसीहत करे हा, अबू लहब वञी उते वञी उन्हनि माण्हुनि खे अल्लाह जे रसूल जे ख़िलाफ़ करे हा, त इन जी ॻाल्हि न ॿुधो। हीअ मसलन नऊज़ बिल्लाह ग़लति थो चवे, इन जी ॻाल्हि ते तव्हां ध्यानु न ॾियो। अहिड़ी तरह हिन जी घरवारी बि पंहिंजे घर जो कचिरो, कंडा वग़ैरह ऐं जेका आहे सो डिंगरियूं, उहे खणी अल्लाह जे रसूल जे दरवाज़े ते फिटी करे ईंदी हुई। ऐं हिननि जी जेका औलाद 2 पुट अतबा ऐं उतैबा। अतबा त तमामु घणी अल्लाह जे रसूल खे अज़ियत ॾिनी, छो एसी ताईं जो अल्लाह जे रसूल खे इहो चवणो पियो त ऐं अतबा चल तो ते अहिड़ो जानवर मुसलत थिए जेको तोखे खाई छॾे। ऐं थियो बि ईअं। कंहिं जंग में अतबा ते जेको आहे सो हिकु जानवर हमिलो कयो, हिनखे खाई छॾियो, हुनखे मारे छॾियो। हीउ पहिरियों ख़ानदान जंहिं ते ख़ुदावंद मुताल जी फिटकार आहे, लानत आहे, जेको दीन खां परे आहे, जेको अल्लाह जी तौहीद खां परे आहे। हीउ हाणे कंहिंजे लाइ कंहिं मुआशरे में अगरि अहिड़ा फ़र्द हूंदा जेके दीन खां परे हूंदा, तौहीद खां परे हूंदा, जेके दीन ऐं इस्लाम जा दुश्मन हूंदा, त लाज़मी आहे त उन मुआशरे में जेको आहे सुधार पैदा न थींदो। हाणे अचूं था ॿिए ख़ानदान ते, जंहिंजा जेको हज़रत नूह जो ख़ानदान आहे ऐं हज़रत लूत जो ख़ानदान आहे। हज़रत नूह ऐं हज़रत लूत जो ख़ानदान, इन में हज़रत नूह अलैहिस्सलाम नबी आहे, उन ते ख़ुदावंद मुताल सलाम मोकिलियो आहे, सलामुन अला नूहिन फिल आलमीन। ऐं वरी उनजी घरवारी खे ॾिसो त उन्हनि जी घरवारी हज़रत नूह ऐं हज़रत लूत जी घरवारी खे ख़ुदावंद मुताल काफ़रनि जे लाइ नमूनो बणायो, काफ़रनि जे लाइ नमूनो बणायो। फरमाए, दरबल्लाहु मसलन लिल्लज़ीन कफ़रू इम्राअत नूह व इम्राअत लूत। ख़ुदावंद मुताल काफ़रनि जे लाइ हज़रत नूह जी घरवारी, हज़रत लूत जी घरवारी खे नमूनो बणायो, यानी इहे बि काफ़रनि मां ई शुमार आहिनि। त हीउ ॿियो ख़ानदान जंहिंजो हिकु फ़र्द भरो, घरवारी ख़राबु आहे। ऐं अहिड़ी तरह हज़रत नूह जे पुट बि जेको आहे उहो बि जेको आहे सो दीन खां परे हुयो। ख़ुदावंद मुताल हज़रत नूह खे फरमायो, इहो तुंहिंजी अहल मन आहे। अगरचे नबी जो पुटु हो, पोइ बि फरमाइसि इहो तुंहिंजी अहल मन आहे, इहो तुंहिंजो पुटु न आहे। इहे 2 ख़ानदान असां बयानु कयासीं अॼु जी क़िस्त में। इंशाअल्लाह वधीक अॻिते तव्हांजी ख़िदमत में बयानु कंदासीं। अस्सलामु अलैकुम।